दोस्तों ही हमरा जो इहो दाऊद मैसर कॉलोनी फरीदाबाद रोड सां रहंदो आहे। हाणे हिन जो जेको मीटर सां मसलो आहे, मीटर में मसलो आहे, उन जो हिन जो छा चवणु आहे उन खां असां हाल वठंदासीं त ही उनखे कीअं थो ॾिसे। जी चाचा, तव्हांजो छा चवणु आहे? तव्हां सां कहिड़ो मसलो पेश थो अचे? साईं, मूंसां इहो मसइलो आहे जेको हर महीने मां बिल पियारींदड़ बि आहियां, पको कस्टमर आहियां। जेकॾहिं मुंहिंजो बिल न ईंदो आहे त मां ऑफिस खां ॻोल्हे बि खणी ईंदो आहे। बसि जेका बिजली मां इस्तेमालु कयां थो, जेका यूनिट मुंहिंजा ईंदा आहिनि, मां हर महीने पियारींदो आहियां। पर टे चौथे महीने मूं ते इहा डिक्टेशन हिननि जी खुटी आहे। इहा इन जे ई करे खुटी आहे। उहो पंहिंजी चोरी था हलाइनि, चोरी जे कुंडियूं था हलाइनि। पोइ उहो जेको आहे असां कस्टमरनि ते हलनि था। असां ग़रीब मिस्किन माण्हू पंहिंजा बिल भरियूं, पंहिंजूं रोज़ियूं कयूं या हिननि जा जेके आहिनि डिक्टेशनूं भरियूं। मुंहिंजो तव्हां सवेल असांखे कागज़ात ॾसिया जंहिंमें डिटेक्शन जेका तव्हांखे लॻी आहे उन में तव्हां एप्लीकेशनूं बि ऑफिसरनि खे ॾिनियूं आहिनि? बिल्कुलु ॾिनियूं आहिनि। मां हेठि हिते एक्सीएन साहिब खे ॾिनी आहे एप्लीकेशन, SDO साहिब खे ॾिनी आहे। उनखे मां पोइ मथे AC ताईं मां वियो आहियां। AC हिते आयो हो परोके साल में, मां उनखे एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि जेके साइन लॻी पई आहे उन्हनि जूं सभिनी भई तो हिते हाणे डिक्टेशन न लॻंदी ऐं तूं मुतमिन थी वञी वे। उनजे बावजूदि बाद में मूं ते 3 डिक्टेशनूं लॻियूं, हिकिड़ी बि न 3। दोस्तों ही दाऊद मैसर कॉलोनी जो रवासी आहे जेको ट्रांसफार्मर आॾो पंहिंजे मीटर आॾो एहतिजाज रिकॉर्ड करणु चाहे थो ऐं हीउ चवे थो त जेको मुंहिंजो घरु आहे उहो इंतिहाई नाज़ुक आहे ऐं मूं वटि एसियूं वेसियूं न आहिनि। हिन जे घर बि तरफ़ हलंदासीं ऐं हीउ मीटर जे आॾो पंहिंजो रिकॉर्ड कराए थो। हिन जो चवणु आहे त जेको बि मूं ॾे बिल अचे उहो बिलाशब अचे, जेके यूनिट मां यूज़ कयां उहो अचे। बाक़ी हर महीने जेका डिडक्शन लॻे थी उन जो मां अज़ालो नथो भरे सघां, एतिरो मूं ते रहम कयो वञे। चाचा, तव्हांजे घर में AC वग़ैरह त न आहे? साईं, कुझु बि न आहे। मुंहिंजे घर में मोटर ई कोन्हे, न TV आहे, बल्ब सेवर जा 2 लॻल आहिनि। तव्हां हली भली विज़िट कयो मुंहिंजो घरु। जेका मूं वटि बिजली आहे, मूं वटि बैटरी आहे ऐं मथां जेका आहे सिल्वर जी प्लेट आहे मूं वटि, जेका मां उहा ई इस्तेमालु घणे क़दुरु कंदो आहियां। चाचे जो चवणु आहे त मुंहिंजे घर में सोलर प्लेट आहे ऐं चाचे जे घर में सोलर प्लेट आहे न आहे या AC लॻल आहे उहा बि मां तव्हांखे चाचा जे घर हली असां उहा ॾिसंदासीं त चाचा जे घर छा आहे लॻल। ऐं उन सां गॾोगॾु हिते जेको आहे चाचे जा जेको मीटर आहे इंतिहाई पोरत ग़रीब मज़ूर माण्हू उहो जॾहिं मीटर हणाए थो त उन में जेके ॿिया माण्हू मुलवस आहिनि, मतिलबु कुंडियूं जेके हलाइनि था, एसियूं हलाइनि था, हीटर हलाइनि था, उन जो बि बिल हिकु मीटर वारे ॾे थो अचे। जॾहिं न मां तव्हांखे ॾसींदो हलां त हिते इंतिहाई कुंडियूं लॻल आहिनि। तव्हां कुंडियूं ॾसिजो त केतिरियूं लॻल आहिनि कुंडियूं। गिल्प खे प्लस कर बसि। असां हिन वक़्तु चाचा जे घर आयासीं ऐं चाचे जो घर बि ॾिसंदासीं ऐं चाचे खां सभ खां पहिरियां दाऊद मैसर कॉलोनी जो रवासी आहे ऐं चाचा खां नालो पंहिंजो पुछा कंदासीं। त चाचा, तव्हांजो नालो छा आहे? साईं, मुंहिंजो नालो प्यारली चांडियो। चाचो पंहिंजो नालो प्यारली चांडियो ॿुधाए थो। जॾहिं त वाक़ई असां हिन जॾहिं घर में पहुतासीं त हीउ घरु जेको आहे बिल्कुलु टुटल ऐं फुटल नज़र पिए आयो। जॾहिं त तव्हांखे असां घर बि चाचा जो थोरो विज़िट कराईंदासीं त चाचे जे जेको घर जी जेका हालत आहे उहा कहिड़ी आहे, हीउ छा एसियूं हलाए सघे थो या नथो हलाए सघे, इन जी तव्हां बि ॿुधायो। हे चाचो ॾसो, भित ॾिसो चाचे जी। हीअ जेका भित आहे वॾे में वॾी, चाचे वटि जेके आहिनि न बदनसीबी सां मोटर बि कोन्हनि ऐं चाचे वटि नलको लॻल आहे ऐं उन जे बावजूदि बि हिकिड़े मिसकिन हिकिड़े पौरत खे एॾो परेशान कयो थो वञे। बाबा, तव्हां हेॾां ॾिसो। ऐं चाचे जी हिकु ई प्लेट आहे जेका मथे पई आहे होॾां साम्हूं रंधिणे खां। चाचे जो ही किचन आहे, चाचे जो ही किचन ॾिसो, किचन चाचे जो ही किचन आहे जेको इंतिहाई पोरियत ऐं ग़रीब माण्हू आहे ऐं उन सां इंसाफ़ कयो वञे। हिन जूं चाचे जूं साइड में घर में बकरियूं बीठियूं आहिनि जेके साफ़ ज़ाहिर लॻे थो त चाचो जेको आहे इंतिहाई पोरियत मज़ूर तबिके सां वास्तो रखे थो। हिन जो को बि अहिड़ी कंहिं AC सां या हीटर सां को बि वास्तो परे ताईं न आहे। असां चाचा, तव्हां आला इदारनि ऑफिसरनि खे छा चवणु चाहींदो? साईं, मां इहो ई चवणु चाहींदुसि, बिराए महिरबानी करे एक्शन साहिब खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त हे हितां जूं चोरियूं बंदि कराइनि। उन्हनि जा जेके आहिनि बिल असां ते हयां था वञनि। जेके SDO आहे हितां मेहर जो, उहो हिन महिल जो असुलु सरासर जेको आहे इन चोरियूं कराए असां ग़रीबनि ते डिक्टेशनूं हणाए। मां अॻु में सांघी साहिब सां कई चकर मिली चुको आहियां, मूंखे कई चकर आयूं डिक्टेशनूं। मां नथो ख़तमु कराए सघां, न वरी हुन ॾे पंध करे सघां। मां मज़दूरी कयां जा हिन ऑफिसनि जा महीने में चकर लॻा। ख़ुदा मुंहिंजे लाइ कुझु कयो वञे ऐं मूंखां इहा डिक्टेशन क़ानूनी तरह सां बिल्कुलु ख़तमु कराई वञे। जे ॿी सूरत में न त पोइ मां कोर्ट कंहिंजो जज जो दर खड़काईंदुसि, क़ुर खणी वेंदुसि। मां ग़रीब माण्हू ॿियो छा कंदुसि? मुंहिंजी अदालत इंसाफ़ कयो वञे, महिरबानी करे।
जी दोस्तो, हिन जो चवणु आहे त आला इदारा ऑफिसर नोटिस वठनि ऐं मुंहिंजो जेको डिटेक्शन जो जेको मसइलो आहे उहो जल्द खां जल्द हल कयो वञे त जीअं मां पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा मज़ूरी में ॾेई सघां ऐं पंहिंजा ॿार बचा पाले सघां। ऐं हितां जेको तव्हां ॾिठो त हिते सरेआम कुंडियूं हुयूं ऐं कुंडियुनि जो जेको सॼो जेको लोड अचे थो उहो आम ग़रीब पोरे ताईं मीटर वारे ते थो अचे। जी।